मुंहिंजो नालो विशाखा किशोर चंदानी है। मां 7वीं वर्ग में पढ़ंदी आहियां। नेशनल सवेलिया हाई स्कूल में पढ़ंदी आहियां ऐं मां तव्हांखे सभिनि खे हिकु अखाणी थी ॿुधायां। नंढड़ी किबली ऐं कबूतर कॾहिं हिक ॿिए जा दोस्त थी सघंदा? नंढड़ी किबली नदीअ जे किनारे ते रहंदी हुई। हिकु ॾींहुं वरी नदीअ में किरी पई ऐं जेको वञी रड़ियूं कई, बचायो 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 बचायो, मदद कयो, महिरबानी करे मूंखे बचायो, मुंहिंजी मदद कयो। हर साईं हिकु वण ते हिकु कबूतर वेठो हुयो। किबलीअ जी रड़ियूं ॿुधी कबूतर खे दया अची वई ऐं कबूतर वण मां हिकु पन पटी कीड़ीअ मथां फिटी कई। हू पन उॾामंदो अची कीड़ीअ मथां आयो ऐं किबली हुन पन मथां चढ़ी लंघंदी लुॾंदी पंहिंजे किनारे ते पहुती ऐं कबूतर खे चई, महिरबानी कबूतर, तो मुंहिंजी जान बचाई आहे। अगरि तो न हुजी त मां बुॾी वञा हा। कुझु ॾींहंनि खां पोइ हुते हिकु शिकारी आयो ऐं शिकारी कबूतर खे हिकु वण मथां वेठे ॾिसई ऐं हुनजे मन में लालच अची वई कि अरे वाह, ही केतिरो सुठो कबूतर आहे, हाणे मां हिनजो शिकार कंदमि। त किबलीअ हुन रिश्ता जी ॻाल्हि ॿुधी छॾई ऐं किबली सोच में पड़ी वई कि छा कयां हाणे मां, कीअं कबूतर खे चवां कि तुंहिंजी जान खतरे में आहे। त हू किबलीअ शिकारी जे पेर मां चक पातई ऐं शिकारी जो निशानो ग़लति थी वियो। त कबूतर आयो ऐं कीड़ीअ खे चयो, महिरबानी कीड़ीअ, जाम वॾी महिरबानी, तो अॼु मुंहिंजी जान बचाई आहे। अगरि तो न हुजी त मां मरी वञा हा। त कीड़ीअ चई, अरे तोखे न ख़बर आहे छा, कुझु ॾींहंनि खां पहिरीं तो बि त मुंहिंजी जान बचाई हुई। हिन कहाणी जो मतिलबु हीअ आहे कि असांखे कॾहिं बि कंहिंजी जान बचाइणी वई। अगरि असां कंहिंजी मदद था कयूं त कुझु ॾींहंनि खां पोइ अगरि असां कोई टेंशन में आहियूं त हू बि त अची करे असांजी मदद कंदो न। महिरबानी।